अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवल आख़िर आ हलण मुंहिंजो हो तॾे, पोरियो संदो पोहरे तन वालीअ कीम वञाए, थके थोरो लाए जीअं जेरे मिले जत खे। भलारे बिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 1 सेप्टेम्बर अरबा जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। जित बि हुजो, जंहिं हाल में बि हुजो, वफ़ा जा वचन वरजाईंदा रहो ऐं हा सिंध धरती सां नीह निभाईंदा रहो, छो त असांखे सिंध धरती लाइ सिंध जे माण्हुनि लाइ जाखोड़ जी ज़रूरत आहे ऐं ज़रूरत आहे मुसलसल जाखोड़ जी, ज़रूरत आहे समाज जे अंधारनि खे मिटाइण लाइ इल्म जा ॾिया ॿारण जी। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे असीं वर्क वरायूं था किताब सुखारी सिंध ॾुखारा माण्हू जा। हिन किताब जो लेखक आहे जेम्स मैकमर्डो ऐं हिन जो तर्जुमो कयो आहे नाम्यारे ॾाहे लेखक अता मोहम्मद बंभरो। लेखक हिन किताब में लिखे थो, सिंध जा माण्हू सघारा ऐं बाहिमत आहिनि ऐं हर मुश्किल खे मुंहुं ॾेई सघण जा अहल आहिनि। संदन मुंहुं मुहाड़ा ऐं हॾ काठ ओलह हिंदुस्तान जे ॿिनि माण्हुनि जहिड़ो आहे। हितां जे वॾ घराणा माण्हू तमामु घणा थुल्हा हूंदा आहिनि। एशिया जे ॿिनि मुल्कनि में हिन थोल खे इज़त आबरू जी निशानी सम्झण खां सवाइ ख़ूबसूरती जी अलामत बि तस्वर कयो वेंदो आहे। मुआशरे में जेके दौलतमंद ऐं छेड़े नबेरे वारा हूंदा आहिनि से थुल्हे थियण जा ॾाढा जतन कंदा आहिनि। उन्हनि नियत सां खाईंदा बि तमामु घणो आहिनि। कख भञी ॿीड़ो बि कोन कनि त मतां ॾुबरा थी वञूं। बरोचे समन जे कबीले मां केतिरनि ई माण्हुनि जी थोल करे मुंहुं मुहांडा मटिजी विया आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि खां नियारा पिया लॻंदा आहिनि। मुंहुं उभो, नक चोप, कुंडा भिरूं, वॾियूं ऐं सोणियूं पुरकशिश अखियूं सिंधियुनि जा उहे आम मुंहुं मुहांडा हूंदा आहिनि। मर्द ऐं औरतूं यानी ॿई जिन्सूं ॾाढियूं सोणियूं थींदियूं आहिनि। जिन माण्हू सिंध घुमी फिरी ॾिठी आहे तिन जग रायो बि इहो आहे। सिंध जे दंग सां रहंदड़ माण्हू जेके सिंधियुनि खां घणो वाक़ुफ़ु हूंदा आहिनि तिन जो ख़्यालु अहिड़ो आहे। सिंध में रहंदड़ हिंदूअ मुहांडनि में ओलह हिंदुस्तान जे सामुंडी इलाइक़नि जे ॿियनि हिंदनि जहिड़ा हूंदा आहिनि, पर लठे कपिड़े में ॾेल ॾिया में उहे मंझि घटि हूंदा आहिनि। उन सां लाॻापियल ख़ासि ज़िक्र अॻिते ईंदो। एशिया जे ॿिनि मुल्कनि जा हिते बि ॿिनि क़िस्मनि जा माण्हू रहंदा आहिनि, जेके उथण वेहण चाल चलत में हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, जिन जो वास्तो फ़ौज सां हूंदो आहे। फ़ौज में हिकु बरोच आहिनि, उन जा अबा ॾाॾा सिंध में ॼावा हुआ। तिन जा असल बाशिंदा जेका वॾा जागीरदार आहिनि तिन जो वास्तो बि फ़ौज सां आहे। उन जो सुभाउ तहसूबी ऐं हठीलो, साड़ोटा मकार ऐं हेठिएं सोच वारा हूंदा आहिनि, पर ज़ाहिर तौरु ॾाढा इख़लाक़ वारा मिलणसार थियनि था। हेठिएं तबिके वारा माण्हू ॾाढा अबूझ आहिनि। हिते अहम सुवालु आहे त तबिकनि में एतिरो वॾो फ़र्क़ु छो आहे। अहिड़ियूं ॻाल्हियूं कंहिं शऊरी कशिश जो नतीजो कोन हूंदियूं आहिनि। हीअ हिकु कुदरती शइ आहे। जेकॾहिं हिकु भेरो कंहिं सिंधी खे चिड़ आई, जोश अची वियो त उनखे माठो करण ऐं रोकणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ऐं पोइ कॾहिं माफ़ बि कोन कंदो आहे। हितां जो ठग ऐं अयार तबिको बि मशहूरु आहे। उहे ॼण हिकु क़िस्म जा फितरी चोर हूंदा आहिनि। ॾिसण वहसण में ॾाढा मलूक पिया लॻंदा, उथण वेहण में मान मर्यादा ऐं न्याव, पर राति थींदी त चोरी करण खां कोन मुड़ंदा या ॾींहं वारा शानदार कपिड़ा लाहे पासे करे रखंदा, पिनण वारे बिगड़े कुल्हे ते रखी कोहनि जो वकुड़ करे वञी ॿिए जूअ में निकिरंदा जिते खेनि केरु कोन सुञाणींदो ऐं पोइ गदाव यानी पिन शुरू कंदा। पिनण ऐं चोरी करणु सिंध जे ॼण फ़ौजी जी शरिश्त में दाख़िल आहे। उहो तबिको जंहिंसां हीअ फ़ौज वास्तो रखे थी तंहिंजो धंधो बि चोरी करणु ऐं पिनणु आहे। संदन ख़्यालु आहे पिनण ऐं चोरी करण करे
संदन इख़लाक़ कोन बिगड़नि। हिन तरह मुसलमाननि में जेके वापारी तबिको आहे तंहिंजो नस्ल ॼण धार आहे, उहे माण्हू पोरे करण जा एतिरा शौक़ीन आहिनि जेतिरा मथे बयानु कयल माण्हू काहिल ऐं निकमा आहिनि, ऐं उहे पंहिंजे धंधे खां सवाइ कंहिं ॿिए शइ ॾांहुं ध्यानु ई कोन ॾींदा आहिनि ऐं पंहिंजी किरत में एॾा त रुधल हूंदा आहिनि जो खाइनि पंहिंजो पाण बि विसरी वेंदो आहे ऐं कॾहिं आराम ऐं आराश जो बि ख़्यालु कोन कंदा आहिनि, पर उहे पंहिंजी वापारी ॾेतीअ लेती में दयानतदार घटि हूंदा आहिनि। वापारी में बि वॾी जाखोड़ कंदा आहिनि। सरकार जा नवाब मथां घाटे भॻा महसूल मड़े छॾींदा आहिनि। मथे कुकारींदा त घणो आहिनि पर उनजो खड़ितयल कोन निकिरंदो आहे। एशिया जे ॿिनि मुल्कनि जे माण्हुनि में जेके आम उणायूं मिलंदियूं से सिंधियुनि में कोन आहिनि, जेकॾहिं आहिनि त बि तमामु थोरियूं। हिते अणपढ़ियल माण्हू तमामु घटि मिलंदा ऐं जहालत तस्वर करण खां घणी वधीक आहे। दुनिया जे तख़्ते ते अहिड़ा माण्हू आहिनि ई कोन जेके सिंधियुनि जीअं अणपढ़ियल हुजनि। उहे पढ़ण ॾांहुं ध्यानु बि कोन था ॾियनि। इस्लाम सां लाॻापियल तालीम फ़क़्ति सैदनि ऐं पीरज़ादनि लाइ मख़सूसु आहे। उहे 10 मां 9 खे त अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे क़ुर शरीफ़ जूं 2 आयतूं यादि रहंदियूं आहिनि, तिन खे पिया वॼाईंदा आहिनि। ॿियो छो भलो सो जहालत करे वॾाई हठ ऐं तकबर में पंहिंजो मिट पाण आहिनि। मिस्टर नाथन करो हिकु सची ते सुञाण माण्हू हो। उहा साहिबु सिंध में बि घणो रहियो। हुन पंहिंजे ख़्याल जी ॾाढी सचाई सां इज़हार कयो आहे। संस बयानु आहे त सिंध में इस्लाम खे पखेड़ण में जाखोड़ ॾाढी कई वञे थी, पर जज़्बनि में सचाई मौजूदु ॾिसण में कान ईंदी। ईदन मल्हाइण खां सवाइ रूहानियत माठी पई भाइबी आहे। ॿी हर शइ ते पाबंदी आहे। बाक़ी चरियनि खरियनि सुस्त सैदनि खे ख़ूब खाराइण ते खुली आज़ादी आहे। सूंहं संजड़ जे परखण जो इहो मयार वञी रहियो आहे त पेरनि जी अकासी आहिनि। मंझंदि साड़ ऐं कीनो बि घणो आहे ऐं किताबनि में जेके अणपढ़ियल जाहिल माण्हू आहिनि तिन में ही माण्हू बि शामिलु सम्झा वञनि। सिंधियुनि मां के वतन जा गद्दार बि आहिनि। हीअ केॾो न क़ौमी ऐब आहे। हिते माण्हू जे क़त्ल जा ॾोह बि घणा थींदा आहिनि। उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं हुकूमत फ़ौजी नोयत जी हूंदी आहे ऐं संदन वहशत बरबरे जो ॾाको कुझु वधीक हूंदो आहे। उन हूंदे बि सिंध जा माण्हू पंहिंजे उतर ओभर वारे पाड़ेसरी मुल्कनि खां हिन कुधे कम में घटि आहिनि। सिंधी महिमान नवाज़ बि ॾाढा आहिनि। ख़ासि तौर ते बलोच नस्ल जा सिंधी माण्हू हिन ॻाल्हि में अॻिते आहिनि। हितां जी सरकार बलोचनि खे कुझु हक़ ॾिना आहिनि। उहे हक़ वठणु तेसिताईं महफ़ूज़ आहिनि जेसिताईं उहे सरकार ऐं दरबार जा नमक हिलाल रहंदा। बलोच पंहिंजे औरतुनि जो वॾो एहतराम कंदा आहिनि ऐं उहे संदन ज़हन अक़ल ऐं अमल ते छायल हूंदियूं आहिनि। उन सां जेके उहिदनामा वग़ैरह कया वेंदा आहिनि त उन्हनि में संदन औरतुनि जो राज़पो बि शामिलु हूंदो आहे त अहिड़नि उहिदनामनि ऐं वाइदनि ते एतबार करे सघिजे थो ऐं ईअं सम्झणु घुरिजे त ॼण क़ुर शरीफ़ विच ते रखी उहिदनामा तय कया विया आहिनि। दुनिया जे कंहिं बि मुल्क जे माण्हू जो एतिरो फ़ीसदी पिने कोन थो जेतिरो सिंध मुल्क जी आदमशुमारी जो फ़ीसदी हिन धंधे सां लाॻापियलु आहे। पाड़ेसरी मुल्कनि में हितां जा वांदा माण्हू वञी फ़ौज में बीहंदा आहिनि, चोरियूं कंदा आहिनि, पिनंदा बि आहिनि ऐं ॾुखियो सुखियो पिया पेट गुज़र कंदा आहिनि। उहे ॿाहिरिनि मुल्कनि में वञी धंधो बि पंहिंजी तबियत ऐं मिज़ाज मुताबिक़ कंदा। पोइ खणी उहो आर्ज़ी हुजे। ओलह हिंदुस्तान जे मुल्कनि में सिंध जा माण्हू अरबनि जा वेढ़ाक ऐं बहादुर आहिनि। ही माण्हू कुझु वक़्त खां वठी उन्हनि मुल्कनि में अंग्रेज़नि सां लॻातार विढ़ंदा रहिया आहिनि ऐं हिननि बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे। सिंधी फ़ौजी खे ॾेही हुकुमरान 6 खां 10 रुपयनि महीनो पघार ॾींदा आहिनि। हीअ शख़्सी तौर ते ॾाढा बहादुर थियनि, पर जंग वक़्तु अरब जियां थधाए में घटि हूंदो आहे। जंग दौरान ॿिनि हिंदुस्तानी फ़ौजनि जा मंझंदि इज़त नफ़्ज़ घटि थिए थी। हिकु जूझार जियां हमिलो कंदड़ आहे, पर सिख्या न मिलण करे पोइ ते हटी बि जल्दी वेंदा आहिनि। अरब फ़ौजनि खे हिकु ॻाल्हि में मारे विया आहे जो ही बटाकी वधीक आहे। ॿी ॻाल्हि इहा बि आहे त फ़ौज नाले जी तनज़ीम वटसि नाले मात्र बि कोन आहे। अरब फ़ौजी ज़ाब्ते ऐं क़ाइदे जी पाबंदी कंदा आहिनि। सिंधी फ़ौजनि में इहा ॻाल्हि बि कान आहे। अरबनि में अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिसी हिंदुस्तानियुनि में साॻियो जज़्बो जाॻियो आहे। उन करे अरबनि खे इज़त जी नज़र सां ॾिसंदा आहिनि। सिंधीअ फ़ौजीअ निशाने जा पका आहिनि। बाल जती खां मुंहुं भरण वारियूं बंदूकूं हलाए भड़ थी वेंदा आहिनि
ऐं हथियारनि खे हलाइण खे पंहिंजो क़ौमी विरसो सम्झंदा आहिनि। उहे बि भाईंदा आहिनि त तलवार सिंधियुनि जो क़ौमी हथियार आहे। सिंध जी ठाहियल तलवार जो वॾो मान ऐं मर्तबो आहे। पर मूंखे शक थिए थो त सिंधी फ़क़्ति तलवार ते भाड़े वेठा त पंहिंजी फ़ौजी शोहरत पाणी में लोढ़े छॾींदा। पूरी पक सां चई सघिजे थो त सिंध जी असली सघ बारूदी हथियार में लिकियल आहे ऐं उहा आहे सिंध जी असली सघ आहे। उहा कहिड़ी न खिलण हा बि हठ ऐं वॾाई वारी ॻाल्हि आहे जो सिंधी सम्झंदा आहिनि त संदन तलवार जो केरु मुक़ाबिलो कोन थो करे सघे। हिकु फ़ौजी सिपाही जी हैसियत में सिंधी ॾाढा मुख़लिस ऐं फ़र्मा बरदार थियनि था, पर मझनि इहो ऐब आहे जो वटनि फ़ौजी ज़ाब्तो ऐं तर्ज़ीम कोन आहे। जॾहिं पंहिंजी रग ते ईंदा आहिनि त पंहिंजी कैंप मां बि चोरी कंदे कोन मुड़ंदा आहिनि। सिंध जा केतिरा ई क़बीला आहिनि, उन्हनि क़बीलनि जूं वरी छाड़ूं आहिनि, उन्हनि छाड़नि जा वरी भाङा हिसा आहिनि जिन जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। उन्हनि सभिनी जो उथणु वेहणु हिकु जहिड़ो आहे, जंहिंखे आम माण्हू चई सघिजे थो मंझंदि रीतनि रस्मनि ऐं मज़हब करे थोरो कुझु फ़र्क़ु आहे। हीअ असीं वर्क वराए रहिया हुआसीं। नाम्यारे लेखक ऐं ॾाहे अता मोहम्मद बंबरो जे तर्जुमो कयल किताब सुखारी सिंध ॾुखारा माण्हू जा। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। कुझु वर्क किताब मां साण करे अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। जेकॾहिं अवी असांजा गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था, हींअर ई यूट्यूब ते वञी सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाण नाम्यारे लेखक ॾाहे कोमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब तुरम यात्रा जा वर्क वरायूं था। तुरम यात्रा में अब्दुल वाहिद आरिसर लिखे थो, अॼु शाम असांजे वार्ड जी ड्यूटी वारे सूबेदार ॿुधायो त सुपरिटेंडेंट मिर्ज़ा बेग खे ज़ोरी रिटायर करे उन जी जाइ ते जनाब अवकाश शेख खे नओं सुपरिटेंडेंट मुक़ररु कयो आहे। जेको साहिब उन खां अॻु लांढी जेल में हो। जेल मां कुझु ॾींहं अॻु 5 क़ैदी इस्पताल जी हिकु खोली जो पुराणो सड़ियल दरवाज़ो तोड़े ॿुहारियुनि जे तीलियुनि मां रसो ठाहे कराची जेल जे उभ सां मिलंदड़ दीवार टिपी भॼी विया हुआ। हुकूमत सिंध उन जुर्म में मिर्ज़ा साहिब खे रिटायर करे छॾियो हो। मिर्ज़ा साहिब उन खां अॻु सखर जेल में हो। जॾहिं हुन जेल जे अॻूणे फिरोन दिमाग़ ऐं अंग्रेज़ी ब्यूरोक्रेसी जे रूहानी शफ़क़त मेमण खे हैदराबाद बदिली कयो वियो, तॾहिं हुन जी जाइ ते मिर्ज़ा साहिब खे सखर मां बदिली करे हिते रखियो वियो। क़ैदनि जे भॼण खां ॿिए ॾींहुं समूरी जेल जी झड़ती वरिती वई। उन सिलसिले में मिर्ज़ा साहिब असांजे वार्ड में आयो हो। तलाशी बलाशी खां बेपरवाह हू ईंदे शर्त हिकु खट ते बेपरवाह थी असांजे विच में लेटी पियो हो। बिल्कुलु ईअं जीअं को सालनि जो जलावतन पुटु पंहिंजी माउ जी हंज में अची किरंदो आहे। आउं संस भरिसां वेठो हुअसि, मूं संस चहिरे ॾांहुं ॾिठो। मूंखे ईअं लॻो ॼण ही लावारस इंसान पहिरियों उघाड़ो साल जा साल अहिड़े रस्ते ते सफ़र कंदो रहियो आहे जिते डामर जे बजाए भॻल शीशे जो फर्श विछायल हुजे, जंहिं न सिर्फ़ु पेर ज़ख़्मी करे छॾिया हुजनि पर संस दिलि में बि केतिरा घाव करे छॾिया हुजनि। संस जिस्म जो संद फटे छॾियो हुजे, संस रूह जे पखेड़े खे घायल हरणी जियां करे वधो हुजे। हूअ असां वटि वेठो रहियो, असांजूं ॻाल्हियूं ॿुधंदो रहियो। असांजूं ॻाल्हियूं ॿुधंदे ॿुधंदे संस अखियूं ॿुटिजी वियूं, बिल्कुलु हीअं जीअं लोरी ते निढे ॿार खे आथत अची वेंदो आहे या कंहिं महिरबान नस जी ज़िंदगी बख़्श हथ जे छुहाव सां मरीज़ जे रूह में करार जूं कोंपलूं फुटी पवंदियूं आहिनि। हिते अचण खां पोइ मूं मिर्ज़ा साहिब खे 3 दफ़ा ॾिठो आहे ऐं हर भेरे महसूसु कयमि त हिकु अहिड़े इंसान सां मिलियो आहियां जंहिंजी दिलि में वतन परस्त क़ैदी खे ॾिसी फ़ख़्रु ऐं हमदर्दी जा मिलियल जुलियल जज़्बा हिक ॿिए सां ईअं मिली विया आहिनि जीअं जवानी जी सरमस्ती जे जज़्बनि सां भरपूर 4 चप हिक ॿिए सां मिली वेंदा आहिनि, जिन खे आरज़ू जी उञ पूरी थियण खां सवाइ धार करणु मुमकिन न हुजे। मिर्ज़ा साहिब जी दिलि में वतन परस्त, आज़ादी परस्त ऐं क़ौम परवर क़ैदी खे ॾिसी वढ बि पवंदा हुजनि त मुंहिंजी धरती जे इंसान तां ज़ेरियूं ऐं ज़ंजीरूं ॾावण ऐं पैद अञा न लथा आहिनि ऐं वक़्त जी सितम ज़रफ़ी ॾिसो जो उन्हनि जी निगरानी मुंहिंजे हवाले आहे
ऐं फ़ख़्रु बि थींदो हुजे त मुंहिंजी सिंध जे कुख सुंढ न थी आहे। उन जे कुख मां अॼु बि अहिड़ा इंसान जनम वठंदा रहनि था जेके शहीद अला बख़्श जो झंडो खयों अचनि था। चयो पियो वियो त मिर्ज़ा साहिब शिकारपुर जो वेठल हो। शिकारपुर जंहिंजे सोनवरनि शामनि में सामी जा सलूक महबूब जे खुमारियल अखियुनि वांगुरु लॻंदा आहे। शिकारपुर जंहिंजे साझनि खे मुंहिंजी धरती जे अमर इंसान अला बख़्श जो खून वधीक सुरो ऐं सगारो बणाईंदो आहे। शिकारपुर जंहिं सिंधी शाइरी खे हरणी जी छाल सेखारींदड़ खियलदास फ़ानी ॾिनो। शिकारपुर जंहिं सिंधी अदब ऐं शहर जी कुंवार जे कज में तशबीहनि जा हीरा मढ़ींदड़ न्याज़ हुमायूनी ॾिनो। शिकारपुर जंहिं आज़ादी जो अणथक पांधीअड़ो मोहम्मद सालह आजिज़ ॾिनो, जंहिंजे जिस्म ते सभ खां पहिरीं डिफेंस ऑफ इंडिया रूल्स जी तलवार लड़की। शिकारपुर असांखे सिंध जी आज़ादी जी तारीख़ जो महा हेरो जीन्स ॾिनो, जंहिं चयो हो जेकॾहिं मीर मूंखे थर वारी छावनी तबाह करे सिंध मां संदन पेर उखेड़े ॾियां, पोइ जॾहिं सिंध ते अंग्रेज़नि कब्ज़ो करे वरितो तॾहिं मादिरे वतन जी आज़ादी लाइ काबल खां रास कुमारी सावण जे बादल वांगुरु उॾामंदो रहियो। ही मुल्क उहो मुल्क आहे जिते जूं अदालतूं ॾाॾे जी सज़ा पोटे खे ॿुधाईंदियूं आहिनि ऐं सिंधी माण्हू जे हक़नि खे ईअं हड़प कयो वेंदो आहे जीअं प्लेग जी बीमारी इंसानी जाननि खे हड़प कंदी आहे। हिते सिंधी माण्हू खे कानून पंहिंजी गिरफ़्त में ईअं झले वठंदो आहे जीअं चकमक लोह खे ऐं उनखे आज़ादु करण वक़्तु हिते जे हाकिमनि खे एतिरी तकलीफ़ थींदी आहे जेतिरी नोखेज़ दोशीज़ा खे पहिरें ॿार ॼमण वक़्तु थींदी आहे। हा, ही मुल्क आहे जिते मुल्क टोड़ींदड़नि जी औलाद खे अयाशी ऐं सिंधी मुलाज़िम जी औलाद जे मुस्तक़बिल खे उमास वांगुरु तारीख़ बणायो वेंदो आहे। आख़िर त मिर्ज़ा साहिब बि सिंधी हो, उन बदबख़्त क़ौम जो फ़र्ज़ंद जंहिं ते हुकूमत कंदड़ वज़ीर ऐं हज़ारनि में मेडिकल जो सीटूं ग़ैर सिंधी माण्हुनि खे विकणंदा आहिनि। हा, ही दस्तूर आहे। हिते त वकीलनि खे वाइस चांसलर बणायो वञे थो ऐं मास्तर खे सुप्रीडेंट जेल। मिर्ज़ा अफ़ज़ल बेग हलियो वियो, जेल मां निकिरी वियो, पर आऊं ऐं डॉक्टर अञा उते आहियूं। न असांजो रहणु पंहिंजी मर्ज़ी सां ऐं न वरी मिर्ज़ा साहिब जो निकिरणु संस मर्ज़ी सां आहे। शायदि मिर्ज़ा जल्दी इन्हीअ करे निकिरी वियो जीअं असां साणुसि कयल वाइदे मुताबिक़ जल्दी निकिरूं। हिकु पासे उहो ख़्यालु ऐं ॿिए पासे उहो बि वीचार त शायदि क़ैदी भॼाया ई उन करे विया जीअं साबिक़ मास्टर जेल कराची में सुप्रीडेंट थिए। जेकॾहिं डॉक्टर मिले त आऊं खेसि चवां मिर्ज़ा साहिब हलियो वियो, तूं बि पंहिंजो फ़ाइदो पूरो कर। काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु डायरी लिखणु वेठो आहियां। डायरी लिखण जे सिलसिले में मुंहिंजी आदत जेल में हमेशह ई रही आहे त जेतिरियूं सिलपूं लिखंदो आहियां से मुंशी जी तारीख़ ते खेसि ॾेई छॾींदो आहियां ऐं हू कोर्ट में आयल घुर्बल माण्हुनि जे हवाले करे छॾींदो आहे। उन करे न सुफ़नि जी तरतीब क़ाइमु रहे थी ऐं न वरी अॻे तारीख़ यादि रहंदी अथमि। उहो सिर्फ़ु हुन करे कंदो आहियां जो जेल में हर वक़्तु तलाशी जो खुटको लॻो रहंदो आहे ऐं हर वक़्तु अमलदारनि जे नज़रनि खां चौकसि रहणो पवे थो ऐं हर क़िस्म जो ख़ौफ़ मुसलत रहंदो आहे। मूं बादशाह ख़ान जी सवाने हयात में किथे पढ़ियो आहे त बादशाह ख़ान लिखियो आहे त जेल में सिर्फ़ु हिकु भेरो मूंखे अमलदारनि जो ख़ौफ़ थियो जॾहिं मूंखे ख़बर पई त तलाशी थियण वारी आहे ऐं उन वक़्तु मूं काश जेल जे कानून मुताबिक़ ग़ैर कानूनी पाण वटि रखी हुई। उन ॾींहं खां पोइ जेल में मूं पाण वटि अहिड़ी शइ रखी कान जेका मूंखे जेल जे आफ़ीसरनि जे इख़्तियारनि जो ख़ौफ़ ॾियारे ऐं मूं में बुज़दिली पैदा करे, पोइ उहा खणी वक़्ती सही। अगरचे सियासी क़ैदियुनि जी हैसियत में असांजे लाइ ॿ रस्ता मुक़ररु ऐं मुतयन आहिनि। हिकिड़ो रस्तो आहे जेको महात्मा गांधी ऐं उनजे रफ़ीकार गफ़ार ख़ान जो रहियो आहे, जंहिंजे नंढड़ी झलक आऊं हिते बयानु करे आयो आहियां। ऐं ॿियो रस्तो आहे कम्युनिस्ट क़ैदियुनि जो जेके जेल में हर क़िस्म जो ग़ैर क़ानूनी कम कंदा आहिनि। वेंदे को नंढड़ो ॿार बि जर्मन पहिरेदारनि खां लिकाए जेल में रखण जी जुरत कनि था।
अहिड़ी हिकिड़ी कारवाई जी सरगुज़िश्त मशहूरु नावल गुल ऐं झोलो में बयानु थियल आहे। अगरचे मुंहिंजी ज़हनी तरबियत जी तक़ाज़ा आहे त आउं उहो रस्तो इख़्तियार करियां जेको गांधी गफ़ार ख़ान जो ॿुधायल आहे, लेकिन हिते सिर्फ़ लिखण जी हद ताईं आउं कम्युनिस्ट तरीक़ेकार ते अमल करियां थो ऐं उन लाइ न सिर्फ़ मूं ते हिकु क़िस्म जो ख़ौफ़ तारी रहे थो। केतिरा क़ैदी, जिन में सियासी क़ैदी बि शामिल आहिनि, खाधे पीते जे मामले में ग़लति तरीक़ा इस्तेमालु कंदा आहिनि। आम तरह जेल में क़ैदियुनि खे नशे पीते जी हर उहा शइ मिलंदी आहे, जंहिंजे करे केतिरनि नौजवाननि खे अदालती सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। जेल में औरत खां सवाइ हर चीज़ मिली सघे थी, एतिरे क़दुरु जो हिकु दफ़े हकीम बलोच त घोटियल भंग बि अंदरि खणी आयो हो, जेका 13 वार्ड जे सभिनी क़ैदियुनि ॾाढे शौक़ सां पीती, जिन में आउं बि शामिल हुअसि। सिंधी अवामी तहरीक जो इस्माइल सोहो त को पीढ़ियातो चर्च जो मवाली आहे, उनखे जेल में वरी मुंशी इब्राहिम ऐं राजा रहीम यार गणक मवाली मिली विया। तिन त हाणे सॼे वार्ड खे चर्ची बणाए विधो। वेंदे एतिरी हद ताईं जो मूंखे बि पंहिंजी शागिर्दी में वठी छॾियाऊं। ज़िंदगी में मूंखे कॾहिं कंहिं नशे खां शदीद में शदीद नफ़रत आहे त उहो चर्सी आहे, लेकिन जेल में उहो नशो बि इस्तेमालु करिणो पियो। अगरचे हिकु ॾींहं खां पोइ पाण खे संभाले वरितमि, लेकिन बहरहाल कसम खणण जहिड़ो न रहियसि। नशे जे मामले में हिकु सिगरेट ई अहिड़ी शइ आहे जंहिंजे सुरमे दूहनि जे चलण पेचनि जे अॻियां मूं पाण खे ईअं सम्झो आहे जीअं को आशिक़ महबूब जे वारनि जे वरण वकड़नि जे साम्हूं पाण खे बेवस सम्झंदो आहे। न त ॿियो को बि नशो मुंहिंजी क़ुवत इरादे खे टोड़े न सघियो आहे, मुंहिंजे दिमाग़ी फ़ैसिलनि जी दीवार में शगाफ़ विझी न सघियो आहे ऐं मुंहिंजे दिलि जे पखीअ खे पंहिंजे दाम में हमेशह लाइ फासाए मजबूर ऐं बेवस न बणाए सघियो आहे। पोइ उहो खणी हुसन जो नशो छो न हुजे, उन सरगुज़िश्त मां असांखे उन ॻाल्हि ते ध्यानु ॾियणु घुरिजे त जेल जो मक़सदु छा आहे। आया जो मक़सदु क़ैदियुनि जी इस्लाह आहे या सज़ा ऐं अज़ाब। हिन जेल में रही मूंखे जेको तजुर्बो हासिलु थियो आहे, उन बुनियाद ते आउं चई सघां थो त जेल इंसान जी सीरत ऐं किरदार खे बिगाड़ण जो सभ खां वॾो ज़रियो आहे। जेल हिकु अहिड़ो कोस घर आहे जिते इंसानी इख़लाक़ ऐं किरदार राति ॾींहुं कुसंदा रहनि था। अहिड़ो लिबास आहे जिन ते इंसानी इज़त, गैरत ऐं वक़ार रोज़ानी फांसी चढ़ंदा रहनि था। हितां बाइख़लाक़ इंसान बद इख़लाक़ थी निकिरनि था। हिते मुल्क ऐं क़ौम जी बहितरीन इनफ़रादी क़ुवत सलाहियत जी सिहत खे तबाह बर्बाद ऐं वीरान करे हिकु मुसलसल ऐं मुस्तक़बिल बीमारियुनि सां भरपूर फ़ौज तयारु कई वञे थी, जेका पूरे समाज ऐं मुआशिरे लाइ वबाल ऐं जान बणिजी पवे थी। आउं मौज़ू खां हटी वियो आहियां, उन जा केतिरा ई सबब आहिनि। जॾहिं बि हिते क़ैदियुनि जी क़िस्मत ते ॾंडा वसंदे ॾिसंदो आहियां, उन वक़्तु मूंखे उहे अमरीकी ग़ुलाम यादि ईंदा आहिनि, जेके यूरोपी क़ौमनि जे तिजारती जहाज़नि खे हथ सां हिलाए थकिजी पवंदा हुआ। उन वक़्तु मथनि यूरोपी जलादनि जा दरा वसणु शुरू थींदा हुआ। किथे मूं पढ़ियो आहे त जॾहिं घाना में नकरुमा बरसरे इक़्तिदार आयो, तॾहिं उन्हनि जहाज़ी महलात खे सरकारी दफ़्तर बणायो, जंहिंमें कॾहिं घानाई ग़ुलामनि खे यूरोप नियण लाइ रसनि में जकड़े हफ़्तनि जा हफ़्ता उछलायो वेंदो हो। इन करे मां पूरे मुल्क में पढ़ो घुमायो त रोज़ानी अवाम अचे उन जाइ में आज़ादी जा जश्न मल्हाए, जंहिंमें संदन अबनि ॾाॾनि खे ग़ुलामी जी हालत में पूरियो वेंदो हो। आउं बि हिन जेल में कंहिं नकरुमा जो तस्वर कंदो आहियां, जेको हिन मज़लूम मख़लूक़ खे निजात ॾियारे। जॾहिं तारीख़नि ते नीअण वक़्तु क़ैदियुनि खे पहिरें उघाड़ो जोड़ी जोड़ी में कतारनि में विहारे सिपाही मुक़दम खेनि थुॾा हणी उथारींदा आहिनि, तॾहिं मूंखे बगदाद, बसरी ऐं इराक़ जे अजमी क़ैदियुनि ऐं ग़ुलामनि जूं कतारूं यादि ईंदियूं आहिनि, जिन जे विकिरे लाइ वाक लॻंदा हुआ। जॾहिं जेल में लीडरनि ऐं सियासी वर्करनि खे चर्च जा सूटा हणंदे ॾिसंदो आहियां, तॾहिं हुन क़ौम जे मुस्तक़बिल ते मुंहिंजे रूह मां रीह निकिरी वेंदी आहे, जंहिंजी नुमाइंदगी उहे लेबर ऐं वर्कर करे रहिया आहिनि। उहे हालतूं ॾिसी पिसी ऐं उन्हनि में रही जेकॾहिं डायरी जो मौज़ू मुंहिंजे गिरफ़्त मां निकिरी वञे त उनजो कसूरवार बि न चइबसि। किथे पढ़ियो हुउमि त जेल में मौलाना आज़ाद हिकु वॾे सियासी क़ैदी खे संस मख़सूस चांहि जी दावत कई। ॿई ॼणा चांहि पी रहिया हुआ त परे खां जेल सुपरीडेंट खे ईंदे ॾिठाम।
ॿिन्ही क़ैदियुनि जो हिकिड़ी जाइ ते गॾिजणु क़ानूनी ॾोह हो। उन करे मौलाना आज़ाद खे पंहिंजी मख़सूस बेनियाज़ी ऐं लापरवाही छॾे खोली मां ॿाहिरि निकिरी सुपरीडेंट जो इस्तक़बाल करिणो पियो। सुपरीडेंट साहिबु मौलाना तरफ़ां एॾो अंदाज़ मिलंदे ख़ुशी में भरिजी उतां ई वापसि हलियो वियो। अहिड़ी तरह ॿिन्ही लीडरनि जी ग़ैर क़ानूनी कम जो ढक रही आयो। उहो अंग्रेज़नि जो दौरु हो ऐं हाकिम क़ौम जो आफ़ीसर ग़ुलाम धरती जे क़ैदी तरफ़ां पंहिंजो इस्तक़बाल ॾिसी ख़ुशि थियो हो। अगरचे उन खां अॻु में हूअ उन क़ैदी जे ॻाल्हाइण लाइ बि इंतज़ारु कंदो हो। असां वटि हिते दस्तूर कुझु निरालो आहे। हिते सुपरीडेंट त थियो पंहिंजी जाइ ते, पर मामूली जेलर सां गुफ़्तगू करण ऐं उन सां हथ मिलाइण जी शरफ़ तां क़ैदियुनि में डोड़ थींदी आहे। जेके मुल्क ऐं क़ौमूं काफ़ी वक़्तु ग़ुलाम रहिदियूं आहिनि, उन जे फ़र्दनि में ग़ुलामाना ज़हनियत ऐं अहसास कमतरी पैदा थी पवंदी आहे। हीअ असीं वर्क वराए रहिया हुआसीं। नाम्यारे लेखक ॾाही कुमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब तुरम यात्रा जा असीं कोशिशि कंदा आहियूं त प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में अव्हां जी ख़िदमत में शामिलु करियो। उहे किताब जिन में सुजाॻी जा सॾ हुजनि, जिन में दलेरी जा दास्तान हुजनि ऐं जिन में रोशन सुबुह जी उमेद हुजे। जी हा, असां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। नाम्यारे नावल नवीस, लेखक, कहाणीकार ऐं सहाफ़ी सिराजुल हक़ मेमण जे किताब मरण मूसियाव जा ख़ूबसूरत वर्क। मज़ाहिमती अदब में सिराजुल हक़ मेमण जो वॾो नालो आहे। ख़ासि करे पढ़ाॾो सोई सॾ ऐं मरण मूसियाव किताब वॾी अहमियत रखनि था। असां अव्हां जी ख़िदमत में मरण मूसियाव नावल खे क़िस्तवार पेश करे रहिया हुआसीं। गुज़िरियल प्रोग्राम में अव्हां 17वीं क़िस्त ॿुधी हुई ऐं अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था नावल मरण मूसियाव जी 18वीं क़िस्त। सिंध जी हीअ हालति मुग़लनि खां ॻुझी कान हुई, पर लखा कान थे ॾिनाऊं। पर संदन टपाली ठठे खां लाहौर ताईं हर ॻाल्हि शहनशाह जे कन ताईं पहुचाइण लाइ रोज़ थिए रवाना थिया। तुरखाननि बि पहिरियों त दिलि मन पे हयो। हुननि सिंधियुनि जूं केतिरियूं ई शोरशूं ॾिठियूं ऐं ॿुधियूं हुयूं, पर हेलो की उथल शोरश न हुई। ही उथल दरिया जी उथल खां बि वधीक वसीअ, वधीक तिखी ऐं वधीक फैलिजंदड़ हुई। मुग़ल उन उथल आॾो बीह सघंदा या न, पर उहा खेनि पक हुई त सिंध वरी साॻी सिंध न रहंदी। सिंधी जियापे जी जंग लाइ तयारु हुआ। जियापे जी हिन जंग में जेकॾहिं हूअ सुरख़रू न बि थिया, तॾहिं बि सिंध खे वरी ग़ुलाम बणाइण ते हिक खां वधीक भेरो सोचणो पवंदो। उहो सोचे हुननि सावण ॾांहुं न्यापा सनेहा मोकिलणु शुरू कया। सावण कन लाटार कंदो रहियो। हुनजो जवाबु इहो हो त ॾिसंदासीं, सोचींदासीं। पोइ मिर्ज़ा शाहरुख पंहिंजो ख़ासि एलची मोकिलियो। कचहरी में समूरनि हमराहनि खे सावण मिर्ज़ा शाहरुख जो न्यापो पढ़ी ॿुधायो। असीं पंहिंजी हिमायत जो हथ माना वधाइण वक़्तु इहो बि ॼाणूं था त सिंधियुनि खे असां सां शिकायतूं आहिनि। असां मां घणनि बराबरि सिंधियुनि सां ॾाढायूं कयूं आहिनि, पर उहो तॾहिं जॾहिं असांखे सिंध जी घणी सुञाणप कान हुई। हाणे असीं अव्हांखे सुञाणूं था, अव्हीं असांखे सुञाणो था। माज़ी खे दफ़न करण में ॿिन्ही धुरियुनि जो फ़ाइदो आहे। असीं हाणे कंधार वापसि मोटी कीन वेंदासूं। असांजो मरण जीअण सिंध सां आहे। असांजो नओं नसल हिन मिटी मां सरजो आहे। असां बि सिंधू जो पाणी पीतो आहे। असांजे बुज़ुर्गनि जा मढ़ मुक़ाम हिते आहिनि। वॾी ॻाल्हि त असीं बि मरी हिन मिटी में पुरबासूं। मुग़ल धारिया आहिनि, गासिब आहिनि। असीं अव्हां जा पंहिंजा आहियूं। असीं अव्हां सां कुल्ह कुल्ह में मिलाए गासिबनि सां वेहण लाइ पंहिंजी दोस्ती जो हथ डिघेरण जो आछ करियूं था। सेवण परॻुणे जे तुरखान हुकूमत बि मुग़लनि ख़िलाफ़ जंग में मदद ॾियण लाइ तयारु आहे, बशर्तिया के हुननि खे इहो यकीन थी वञे त सिंधी मुग़लनि ख़िलाफ़ जंग में पोइते न हटंदा। असांखे अव्हां जे जवाब जो इंतज़ारु रहंदो। का घड़ी कचहरी में माठ थी वई। पोइ हिकु हमराह भुणकियो, हीअ ओचितो तुरखाननि खे सिंधियुनि लाइ हमदर्दी कीअं जागी पई आहे। यार, मूंखे त मथनि एतबार कोन थो अचे। बाक़ी जेका सलाह संगत जी आहे त मुंहिंजो बि इहो ख़्यालु, पर हिन वक़्तु जेकॾहिं ॿिनि मुहाज़नि ते विड़ियासूं त पूरा कोन पवंदासूं। सेवण खां सवाइ हुन जूं जागीरूं बखर ताईं आहिनि। खेनि रुखो जवाबु ॾियण सां पाण नुक़सान में त कीन पवंदासीं। जंहिं हमराह सुवाल विच में उछलाए विधो, तंहिंजी सॼी उमिरि तुरखान सां झेड़ींदे गुज़री हुई। अधो अधु हमराहनि जो ख़्यालु हो त तुरखान ते एतबार करण में जोखो ई जोखो आहे। हमराहनि जो ॿियो अधु उन ख़्याल जो हो त मुमकिन आहे त तुरखाननि में वाक़ई उहो जज़्बो पैदा थियो हुजे त
हुन जो 3-4 पीढ़ियूं जायूं निपरियूं सिंध में आहिनि ऐं हाणे सिंध सां ई सिंध आईंदो सलाड़ियल आहे। जेकॾहिं सिंध ऐं सिंधियुनि सां वेर विधाऊं त का महिल अहिड़ी त अची सघे थी जो हुननि खे सिंध जा वणी छॾणा पवनि। सावण चुपचाप संगत जूं ॻाल्हियूं पिए ॿुधियूं। हुन जे जासूसनि ऐं ख़ाबरनि हिन ताईं उहे समूरियूं ॻाल्हियूं पहुचायूं हुयूं त मिर्ज़ा शाहरुख पाण मिर्ज़ा अब्दुल अलीअ जे नाले में हुकूमत जा ख़्वाब ॾिसी रहियो। मुग़ल दरबार में पंहिंजे गुमाश्तनि जॾहिं खेसि को उमेद भरियो जवाबु न मोकिलियो तॾहिं खां हुन उहो सोचियो हो त सिंधियुनि खे अॻियां करे मुग़लनि जी ताक़त जो अंदाज़ो करे उन मुताबिक़ क़दम खणे। जेकॾहिं मुग़ल ज़ोर थी विया वरी बि पंहिंजनि गुमाश्तनि ऐं ख़ासि तरह पंहिंजे मोहसिन मलिका नूरजहां जे ज़रिए शहनशाह खे राज़ी करे विझंदो। पर जेकॾहिं मुग़ल सिंधियुनि जे अॻियां बीही न सघिया त आख़िरी मौक़े ते पंहिंजी फ़ौज जे ज़रिए सिंधियुनि जे ख़ासि मर्कज़नि ते हमिलो करे ठठे में पंहिंजी अमलदारी जो ऐलान करे छॾींदो। ॿिए तरफ़ हिन वक़्तु तुर्खान खे खुतो जवाबु ॾियण जो मतिलबु उहो हो त हूअ मुग़लनि ते राता ॾियण लाइ तुर्खान सरहदूं टिपी कोन सघंदा ऐं मुमकिन हो त हुननि खे तुर्खान सां बि मोरका करणा पवनि। हुनखे इहो अहसासु हो त हिन वक़्तु सन ताक़त एतिरी कान हुई जो ॿिनि वेरनि सां मुहाॾो अटकाए सघनि। हुन पंहिंजे उन्हनि ख़्यालनि जो इज़हार कयो त ॻाल्हि सभिनी खे वणी ऐं रथ वाह बीठी त तुर्खान खे रुखो जवाबु ॾियण बदिरां खेनि रिही रिबी आसिरे में रखिजे। घणी रद कद खां पोइ हुननि तुर्खान खे नियापो मोकिलियो। असीं अव्हां सां मुतफ़िक़ आहियूं पर अव्हां जो विच में टिपी पवणु फ़ाइदेमंद कोन थींदो छो जो मुग़लनि सिधो संओं अव्हां सां कान फिटाई आहे। उन करे असांखे साण वेहण ॾियो। अलबत्ता मुग़लनि खे पंहिंजी जागीरदारी जे सरहदनि टिपण जी इजाज़त न ॾियो। मुग़लनि जी चुरपुर ते नज़र रखो ऐं असांखे इतलाह ॾींदा रहो। जॾहिं अहिड़ो वक़्तु आयो जो पाण में गॾिजी हुन खे सिंध मां कढण लाइ आख़िरी मोरको थियो त पोइ अव्हांखे तकलीफ़ ॾींदासूं। एलची जॾहिं उहो नियापो पहुचाए आयो तॾहिं ठठे में इहा हालत हुई जो मुग़लनि समूरनि तुर्खान अमीरनि खे पंहिंजे पासे करण ऐं सिंधनि हिमायत हासिल करण लाइ 20 नुंहं जो ज़ोर आज़माए रहिया हुआ। खेनि रिही रिबी वधीक जागीरनि जा वाइदा वईद करे किन खे दड़को दाब करे हिसायत किन खे वॾियूं वॾियूं मुलाज़मतूं अचे किन खे संदन साकी खाना ऐं नीलाम घर वापसि करे त किन खे कनीज़नि ऐं साकिन जे ज़रिए क़ाइल करण जा जतन करे रहिया हुआ। हीउ नियापो मिलण सां मिर्ज़ा शाहरुख जा माण्हू चोतरफ़ रवाना थी विया। हुअं जो संदन जागीरदारनि जे हदनि मां सिंधी हथियारबंद रुॻो राज जी उदाहिन में लंघी थे सघिया। तिन खे हाणे जंहिं बि महल संदन मर्ज़ी हुजे तरसण या लंघण जी इजाज़त मिली वई। केतिरनि हंधनि ते मुग़लनि जेकॾहिं जवाबी कार्रवाई करण लाइ जथा थे मोकिलिया त जेतोणीकि तुर्खाननि खे मन कान थे कई पर सिंधियुनि खे अॻुवाट ख़बर पहुची थे वई। पर तुर्खाननि इहो सभु कुझु अहिड़े नमूने ते कयो जो मुग़लनि खे मथनि इहो शक बिनह कोन पियो त हूअ इहो सभु कुझु सिंधियुनि सां का ठाह हेठि करे रहिया हुआ। हुन रुॻो इहो थे सम्झो त तुर्खान छाकाणि त सिंधियुनि जे विच में था रहनि उन करे हुननि सिंधियुनि खे मछराइण न थे घुरियो। शाहरुख हुन सूरतहाल ते ॾाढो ख़ुशि हो ऐं पंहिंजे अमीरनि खे संस हिदायत इहा हुई त सिंधियुनि असांखे तरी ते बहिशत रखी ॾिनो आहे। असांजी सियासत एतिरी कामयाबु थी आहे जो सिंधी सम्झनि था त असीं साणनि गॾु आहियूं। ॿिए तरफ़ मुग़ल बि असांखे पंहिंजो दुश्मन कोन था सम्झनि। असांखे विढ़ी सिंधियुनि लाइ पंहिंजे माण्हुनि खे माराइण जी बि का हाजत कान्हे। वेठा रंग ॾिसो ऐं पंहिंजा जथा तयारु कंदा रहो। जॾहिं मुग़ल ऐं सिंधी हिक ॿिए खे ख़तमु करण जी कोशिश में विढ़ी ढांगा थींदा ऐं ॿई घायल कुकड़नि वांगुरु पंहिंजो खड़ियूं ऐं मुॾियूं जॾियूं करे साणा थी पवंदा तॾहिं असांजा शेर दिल लश्करी मथनि लोमड़ वारी उहा लूह कंदा जो तारीख़ जा मुशाहिर मिर्ज़ा शाहरुख जी अक़लमंदी ऐं हरफत खे सोननि अखरनि में लिखंदा। कारी राति लोही कड़नि ऐं सगरनि जा आवाज़ इंसान जे रूह मां निकिरंदड़ दाहूं ऐं चेटूं पारेदारनि ऐं लश्करनि जा टहक बि उहे हुआ आवाज़ जेके वरियाम जे ख़्वाबनि में गॾिजी मिसिजी विया हुआ। मुग़लनि सिंध में जेके कुझु कयो हो उहो हुन पंहिंजे अखियूं ॾिठो। हुन पंहिंजे रूह ते उहे ज़ुल्म वारिया हुआ। हर सिंधी जॾहिं घोड़नि जे सुबनि में चिचरजी मरंदो हो, हर सिंधी जॾहिं ॿिनि हाथियुनि जे विच में ॿधिजी चीरियो वेंदो हो, जॾहिं का सिंधी जे अखियुनि में ततल सीखूं घुमायूं वेंदियूं हुयूं, जॾहिं सिंधी न्याणियुनि जे सुथड़नि में ॿिलियूं विझरायूं वेंदियूं हुयूं, जॾहिं सिंधी ज़ाइफ़ान जे उज़वनि खे हिकु हिकु करे कपियो वेंदो हो, तॾहिं वरियाम ऐं हुन जहिड़ा ॿिया सिंधी उहो सभु कुझु पंहिंजे पाण ते थींदो महसूसु कंदा हुआ। सिंधी मन जंहिं रुॻो प्यार ऐं मोहबत सिखी हुई सो मन नफ़रत सिखणु लॻो हो। सिंधी रूह जो पाणी मरणु लॻो हो ऐं जॾहिं रूह जो पाणी मरंदो आहे तॾहिं नफ़रत जा ऋण पट
इंसान जे अंदर में ईअं फैलजणु लॻंदा आहिनि जीअं दरिया जे मोटी वञण खां पोइ वारी वसणु लॻंदी आहे। उन्हनि ऋण पटनि में रुॻो दुश्मनी जा थूअर ॼमंदा आहिनि जेके कंहिं वण वेड़ी वांगुरु हर इंसानी गुण हर इंसानी जज़्बे खे सुकाए ठूठ करे छॾींदा आहिनि। हुननि मां पाॿोह प्यार निवड़ ते शराक जा जज़्बा मरी वेंदा आहिनि। सदियुनि खां पोइ बि रूह जा उहे ज़ख़्म रूह जा उहे बयाबान नफ़रतनि जा उहे ऋण पट परे सावा न थी सघंदा आहिनि। जॾहिं हुन पाण खे लोही संगरनि पेर कड़नि ऐं काठ जे डिघे मोहरे में ॿधल कंहिं ऊंदाहे तहखाने में ॾिठो तॾहिं हुनखे हरी हरी ते सभु ॻाल्हियूं यादि अचणु लॻियूं ऐं हुनखे पाण खां नफ़रत थियणु लॻी। हुन हिकिड़े तुरखान अमीर ते एतबार करे सावण जे एतमाद खे छियो रसायो हो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त नूरी खे आज़ादु कराइण खां पोइ वरी तुरखान या मुग़लनि जे हरम सराउनि में या बंदे खाननि जी बेदाद नगरी में उमाणे छॾियो हो। नूरी जो ख़्यालु ईंदे ई हुनखे पाण मां पुछां अचणु लॻी छा हू एतिरो अंधो थी वियो हो जो कैसर बेग जे अखियुनि में मकारी दगाबाज़ी बि पढ़ी न सघियो। हुन जे अखियुनि में नूरी लाइ हवस खे बि महसूसु न करे सघियो। छा सोचींदी हूंदी नूरी बि हिकिड़ो सिंधी हुनजो वाहरू थी आयो पर आख़िर में वरी बि वेरी साबित थियो। हिकिड़े तुरखान अमीर जे बंदे खाने मां कढी ॿिए तुरखान अमीर जी हरम सराय में पहुचाए आयो। शर्मसार जे लुड़कनि खां हुनजूं अखियूं पुसणु लॻियूं। नूरी जा एतिरो ज़ुल्म सठो सावरी नित नए ज़ुल्म जो शिकार थी रही हूंदी। ओॾी महिल पासे वारे बंदे खाने मां का इंसानी दांह उथी हुनजे रूह खे ॾकाए वई। हीअ दांह पकी पक नूरी जी हूंदी। शायदि हुननि नूरी खे बि चिचलाइण लाइ हिन तहखाने में रखियो आहे। हुनखे केसर बेग जा लफ़्ज़ यादि अचणु लॻा जेके हुन अंगूरी जे आख़िरी जाम पीअंदे ततल शीए वांगुरु पंहिंजे करण में उथजंदा ॿुधा हुआ। ऐं वेहनी नुंहं जो ज़ोर लॻाइण जे बावजूदि निंड हुनखे बेहोशी जे कुन में निहोड़े वई हुई। नूरी शहनशाह जागीर जे हरम में दाख़िल थींदी ऐं कैसर बेग खे तोशी खाने जी अमलदारी वरी हासिलु थी वेंदी। हुनखे वर करे नूरी जी मासूम मुख यादि अचणु लॻो। हुनखे नूरी जी ॻिची ते रतायल घाव बि यादि आयो। उहो यादि ईंदे ई हुनजी दिलि जी रफ़्तार बिना इरादे एतिरी तिखी थी वई जो हुन सम्झो त इजा थी संस छाती जा बंद टोड़े ॿाहिरि निकिरे। सिंजो समूरो हुसन उन मुख उन घाव में ओतिजी आयो हो। ॼण इंसान जो को हसीन जज़्बो ज़रबजी पियो। ॼण फ़रिश्तनि जहिड़ो को मासूम अहसासु धकजी पियो हो। हुनखे थधो शुकारो निकिरी वियो। हुन खां थधो शुकारो निकिरी वियो। उन वक़्तु हुनखे पंहिंजे बदन जा समूरा घाव ऐं इज़ाव विसरी विया। नेरनि हुनजे ॿाहुनि ऐं पेरनि जे मुरियुनि में फट करे विधा हुआ। काठ जी मोरी हुनजी छाती जा छोॾा लाहे छॾिया हुआ। उन खां हुनजा चप पंहिंजे ॾंदनि खे भिकोड़े उभामी पिया हुआ ऐं मथां छिलर ॼमी विया हुआ। हुनजो संद संद सुर खां किरकणु लॻो हो। पर नूरी जी यादि ईंदे ई ॼण त हुनजे ज़ख़्मनि ते कंहिं पहो रखी छॾियो। हुनखे उहो मंज़र यादि आयो जॾहिं हुनजो काफ़िलो ठठे मां कोच करण ते हो। हुनखे नेरनि ऐं संगरनि सां जंझे छॾियो हुआऊं। काठ जे थुल्हे मोहरीअ खे हुनजे बगलनि में ॾेई हुनखे एतिरो सोघो कयो हुआऊं जो हुन थोरो बि कंध मथे करण जी कोशिशि थे कई त संस कुल्हनि जूं ॿई फणियूं ऐं पासराटियूं टिड़कणु लॻियूं। हिकिड़ो संगर जो हिकिड़ो छेड़ो संस ॻिची मां थींदो हनी में ॿधल हो त ॿियो छेड़ो ॿिन्ही रकाबनि में वेढ़ियल हो। जेकॾहिं घोड़े रुॻो हणकारियो थिए तॾहिं बि हुनखे पंहिंजो कंध मरोड़िबो थिए भायो। काफ़िलो कंहिंजे अचण जी ओसीड़े में सीड़ियो बीठो हो। मुग़ल लश्करी हिक ॿिए सां चर्चा गुबा कंदे कंहिं सिंधी कनीज़ जे अचण जी ॻाल्हि करे रहिया हुआ ऐं पोइ मुग़ल लश्करी ओचितो माठ थी विया। हुन जीअं जीअं करे कंध खे थोरो मोड़े ॾिसण जी कोशिशि कई। काफ़िले जो मुहताज चइनि लश्करियुनि सां गॾु पिया आयो ऐं हुनजे पोयां ॿिनि मुग़ल बानियुनि सां गॾु नूरी हुई। हुनजे अखियुनि में ॼण वरी हिकु भेरो खिवण जो तजुर्बो लही आयो। हुनजी दिलि ईअं महसूसु कयो त ॼण भूए पिणु बिस्मिल्लाह थी कई। नूरी हुनजे भरिसां लंघी ऐं घड़ी लाइ बुत बणिजी बीही रही। पोइ हुनजे करण हिकु सुॾिको ॿुधो। घोड़ा मुठियसि मुंहंनि खे शल कहर पवे। हू मालक लूह पाए हुन ताईं पहुची वई। घोड़े जे तल में ॿई हथ विझी हुन वरियाम जे अखियुनि में निहारियो। वरियाम ईअं भायो ॼण सदियुनि जो पुराणो दर्दु उन्हनि अखियुनि में लही आयो हो। उहो दर्दु कंहिं अहिड़े घाव जो ओलड़ो हो जेको फ़क़्ति हिकिड़ो मज़लूम ऐं बेवस ऐं बेवाह इंसान ई महसूसु करे सघियो थे। हुनजे अखियुनि में लुड़क ईअं थे जरकिया जीअं कंहिं आरसी ते पाणी फ़ोटा जरकंदा आहिनि। उन्हनि अखियुनि में निहारींदे वरियाम खे पहिरियों भेरो महसूसु थियो त उन करब में हिकु ज़ाती दर्द बि हो जेको ज़ाती तरह
हुन लाइ हो। उहो महसूसु कंदे हुनजो पंहिंजो पीड़ाऊं, पंहिंजा ईज़ा, पंहिंजा दर्द हुनखे बिना विसरी विया। दिलि दिलि में हुन दुआ घुरी, या अल्लाह हुननि अखियुनि खे को ॾुख न ॾिजांइ। हुन जे हिसे जा समूरा ॾुख सूर मुंहिंजे बिले करे छॾ। मूं वञणु नास थियनि ही अव्हां सां एॾो कहर छो कयो आहे? कहिड़ो ॾोह कयो आहे असां संदनि? नूर जे सुरकनि में अहिड़ी बेवसी हुई जो वरियाम जी दिलि चयो त हू पंहिंजा नेर टोड़े खेसि गिराठड़ी पाए दिलदारी ॾे। असीं सिंधी जो आहियूं। वरियाम खे बि ॼण साॻी बेवसी जो जवाज़ु ॻोल्हणो पियो। सिंधी हुजणु कहिड़े मज़हब में गुनाह आहे? न न, हीअ मूं निदोरी नागी जे कारण थियो आहे। मुंहिंजो नसीब त अज़ल खां फिटल आहे। मुंहिंजी मिठी अमड़ बि मूं कारण वेरनि जे बड़छनि जो बख थी हुई। ऐं हाणे मुंहिंजे करे अव्हां नूरी ओछंगार ॾींदे पंहिंजो मुंहुं घोड़े जे बुशकनि में लिकाए छॾियो। हुनजो समूरो बदन सुरकनि जे करे पिए लरज़ियो। वरियाम जी दिलि में वढ पवणु लॻा। हुनजे समूरे बदन में अहिड़ो सूर सटूं ॾियणु लॻो जंहिंमें हुनजे रूह जो इज़ाव शामिलु थी वियो। पोइ हुन चयो, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञींदे? नूरी पंहिंजो मुंहुं मथे खणी वरियाम जे अखियुनि में ईअं निहारियो जीअं को चइवान ॿार पंहिंजे कंहिं सगारे माइट जो चयो ॿुधण लाइ आतो हूंदो आहे। हुनजे अखियुनि में अञा बि लुड़क हुआ। हुनजे गलनि तां ॻोढ़ा टिमी हुनजे पेराण में जज़ब थी रहिया हुआ। वरियाम में हाणे हुननि अखियुनि में लुड़क ॾिसण जी सहप न हुई। आऊं त अव्हां जी गोली आहियां। नूर जे अखियुनि में उहे लफ़्ज़ चवंदे महिल हिकु अहिड़ो अहसासु ज़ाहिरु थियो जंहिंजो हूअ छेद करे न सघियो। भलाई करे या पाण खे ईअं बेवस सम्झी रुॻो ॻोढ़ा ॻाइण बदिरां हाणे को हौसलो बि धार। मुंहिंजे हिन हालत खे विसारे छॾ। अॻियां जेको अचिणो आहे उनखे मुंहुं ॾियण लाइ हिमत ऐं बहादुरी जी ज़रूरत आहे। ज़ुल्म जॾहिं सहप जी सरहद ओरांघींदो आहे तॾहिं सम्झ त ज़ालिम जा ॾींहं अची पूरा थिया आहिनि। मुग़ल बि सिंधियुनि जी सहप जी सरहद ओरांघी आहे ऐं सिंधियुनि हाणे पेर झले हुन सां मुक़ाबिलो करण जो हौसलो हासिलु करे वरितो आहे। असां वटि हाणे रुॻो पंहिंजो साह आहे या नेर ऐं सगरूं। जेकॾहिं रुॻो रिली में मुंहुं विझी वेठा रहंदासूं त पोइ ही नेर ऐं सगरूं पाण वधीक वेढ़जंदियूं वेंदियूं। पर जे सट ॾेई उन्हनि खां आजो थियण जी हिमत कईसूं त उहे साॻियूं सगरूं ज़ालिम जे कंध में हूंदियूं। आऊं या मूं जहिड़ा समय सिंधी उन राह में सदिको थियासूं त सिंध तां घुरियासूं। सो मुंहिंजे लाइ पाण न ॾुखो आहे। पाण ते थींदड़ ज़ुल्म सां झेड़ण लाइ सोच। जे थी सघे त मुग़लनि ते उहो साबित कजांइ त सिंध जूं जायूं बि मान मुर्यादा लाइ सिर सहसाए सघनि थियूं। नूरी हिन शहज़ोर जूं ॻाल्हियूं ॿुधंदे हुनजे अखियुनि में बरंदड़ मच में कुझु ॻोल्हण जी कोशिशि कंदी रही। हुन ईअं सम्झो त उहे अखर वरियाम जे वाता न पर हुनजे अंदर मां पिया आया। ॼण जेके हुन सोचियो पिए तंहिंखे इज़हार जो रूप मिली वियो हो। हुनजी दिलि इहो बि चयो त उन्हनि लफ़्ज़नि खे चवण वारनि घायल घायल चपनि ते हू पंहिंजा हथड़ा घुमाए खेनि यकीन ॾियारे त उहे हुनजे दिलि में लही विया आहिनि। हुन बिना कंहिं इरादे पंहिंजा हथ वधाए वरियाम जे सगरनि में जकड़ियल हथनि खे झले चयो ऐं पंहिंजो मुंहुं हुन ॾांहुं कंदे कुझु चवण जी कोशिशि कई। पर उन महिल ॿिन्ही कनीज़नि लोह ॾेई खेसि छिके वरितो ऐं खेसि ईअं छिकींदे बगीअ ॾांहुं वठी वियो। ज़िंदान जे परियां भर वारे कंहिंजे दर्द भरी दांहं उथी वरियाम खे हाल में मोटाए आंदो। हाणे हुनजा कन उन्हनि दाहनि ऐं कूकनि ॿुधण ते हिरी विया हुआ। पर काका दांहं अहिड़ी ईंदी हुई जो हुनजो रूह बि कंबी वेंदो हो। हूअ पंहिंजे हवासनि जी मदद सां फ़क़्तु उहो अंदाज़ो लॻाए सघियो त हिन तहखाने में केतिरा ई बंदे खाना हुआ। किन में हुन वांगुरु नेरनि सगरनि में जकड़ियल असीर हुआ जिन खे कॾहिं बि खोलियो कोन वेंदो हो। किन में वरी अहिड़ा हुआ जिन खे संदन बंदनि खां आज़ादु करे ॿाहिरि वठी वेंदा हुआ ऐं जॾहिं वापसि ईंदा हुआ त अक्सर लाश मिड़ हूंदा हुआ। किन तहखाननि में वरी अकूबत खाना या अज़ियत गाहूं हुयूं जिते हर क़िस्म जा इज़ाव ॾियण जा इंतज़ाम हुआ। उन्हनि मां रखी अहिड़ियूं त दिलि ॾारींदड़ रड़ियूं ऐं दाहूं हुनजे करण ते पहुचंदियूं हुयूं जो हुनखे ईअं महसूसु थींदो हो ॼण त इंसान खे घाणे में पीढ़ियो थिए वियो ऐं संदन उज़वनि खे हिकु हिकु करे कपियो पए वियो। मुग़लनि जे अकूबत गाहनि जूं हुन कई ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं पर हिते पहुची हुन इहो भायो त उहे ॿुधल ॻाल्हियूं त साबिया जे मुक़ाबले में बिन तछ हुयूं। सच उन्हनि खां वधीक हैबतनाक हो। हुनखे इहा ख़बर कान हुई त आख़िर हुनखे हिते छो ऐं छा लाइ रखियो वियो हो। हुनखे रुॻो इहा ख़बर हुई त हुन ते कैसर बेग जे निगरण ऐं नूरी खे खणण जो इल्ज़ाम हो। पर पोइ हुनखे लाहौर मोकिलण जो कहिड़ो मक़सदु थी थिए सघियो। हुनजे उन ॾोह जी सज़ा त मुग़ल आमिल रुस्तम बेग बि हुनखे ॾेई थिए सघियो। कंहिं सिंधी खे फाही चाढ़णु
हाथी जे पेरनि में लताड़णु ऐं खेसि घाणे में पीड़ाइणु रुस्तम बेग लाइ आम रिवाजी रोज़ानी मामूल जी ॻाल्हि हुई। पोइ हिन भेरे हुननि खेसि शहनशाह हिंद अॻियां पेश करण जो छो सोचियो आहे? उन में मुग़ल कहिड़ी सियासत खेॾी रहिया हुआ? हुन उहो त सम्झो हो त हुननि खेसि सावण सम्झो हो जंहिंखे हू सिंध में बग़ावतनि जे मुंड मुहाड़ सम्झंदा हुआ। पर जेकॾहिं हुननि चवाणी हू सावण खे गिरफ़्तार करण में कामयाबु थिया त पोइ सावण खे जीअरो शहनशाह अॻियां पेश करण में कहिड़ी सियासत हुई? छा मुग़ल तुर्खाननि जी सियासत ऐं साज़िशनि खां एतिरो डिॼी विया हुआ जो हुननि सिंधियुनि खे सावण जे ज़रिए तुर्खाननि ख़िलाफ़ु उथारण जो पए सोचियो? त छा रुस्तम बेग जी अमलदारी जा ॾींहं अची पूरा थिया हुआ ऐं तुर्खान अमीर लाहौर जे दरबार में हुन ख़िलाफ़ु को खुलम ॿारण में गुह खणी विया हुआ? ऐं सिंध जो छा थींदो? सिंध में हेल जा उथल आई हुई सा बि हमेशह जियां पाणी जो फ़ोटो साबित थींदी। सिंधियुनि जे समूरनि उथलनि खां हीअ उथल वधीक मुनज़म, वधीक वसी ऐं वधीक पाइदार थिए भाई जो उहा हेठिएं सतह खां उथी हुई। शागिर्दनि कमिन कासिबियनि ऐं पोहरितनि मुग़लनि खे ललकारियो हो ऐं उहे ई सभ खां अॻु में हुआ। मुनज़म वेढ़ांद वेहण वारा जथा ऐं टोलियूं सावण जीवण जोखे नूरे समय अलण पली जे ख़ैरू शोरे शेरल मुहाणे वारा हमराह बि हिन उथल ते हैरान हुआ ऐं सावण जी सलाह सां सॼी सिंध में का हिकु हिकाणी करण लाइ रथाबंदी करे रहिया हुआ। हेलो की उथल ठली शोरश कान हुई, आज़ादी जी जंग हुई। सिंध जी आज़ादी जी जंग जा साबाहा हुआ ऐं हू हित मुग़लनि जे बंदे खाने में पंहिंजे अक़ल जी अंधाई जे करे सगरनि में सलाड़ियल हो। शर्मसारी जे अहसास खां हुनजे अखियुनि में लुड़क लड़ी आया। मुंहिंजी जीजल जो मान मथां करण जो वक़्तु आयो ऐं आउं पंहिंजे अक़लमंदी जे एवज़ हिते ईअं अजायो सूरज चरंदो मरी वेंदुसि। हुन ॾाढियां चई ॾिनो। हुनखे वरी नूरी यादि आई ऐं हू पंहिंजे जज़्बे जो छेद करणु लॻो। हुन जीअं थिए सोचियो तीअं संस कावड़ वधंदी थिए वई, पंहिंजी कमज़ोरी ते, पंहिंजी बेअक़ली ते, पंहिंजी जज़्बातियत ते। जेकॾहिं हुनखे नूरी नज़र न अचे हा त छा जेका सियासत हुनजी हिन हालत जी ज़िम्मेवार हुई सा हुनखे बिंबलाए सघे हा? सिंधू अलाए केतिरियूं नूरियूं तुर्खाननि ऐं मुग़लनि जे हवस ऐं ज़ुल्म जो शिकार थी वियूं ऐं संसन नालो निशान बि बाक़ी न रहियो। पोइ हुन छो इहो जोखिम खयो? उन में हुनजा पंहिंजा ज़ाती अहसास ऐं शख़्सी जज़्बात ज़िम्मेवार कोन हुआ? हुनजे दिलि हज़ार उनखां इनकार करण जी कोशिशि कंदी रही, पर संस ज़हन जी हिकिड़ी कुंड में मयार मुंहुं कढी उनखे चेड़ाईंदी रही। छा नूरी सिंध खां मथां ई हुई जो हुन ज़हन मूंखे बिंबलाए छॾियो? ऐं पोइ हुनखे वरी नूरी जी उहा सूरत यादि अची वई जेका हुन मिर्ज़ा शाहरुख़ जी हवेली में ॾिठी हुई। काइनात जो समूरो हुसन ऐं उन हुसन जे पस मंज़र में हुनजे ॻिची जो रतायल ॻाढ़ो ॻाढ़ो ज़ख़्म हुनजे अखियुनि अॻियां नचणु लॻो ऐं आइन उन वक़्तु सिंध जो तस्वर हुनजे रूह मां निर्वार थियो। काइनात जो समूरो हुसन बि सिंध अॻियां तिछो कुझु की न हो। सिंध छा नूरी खां घटि हुई? छा सिंध नूरी खां घटि मज़लूम हुई? छा सिंध नूरी खां घटि बांदी हुई? पोइ हुनजे जज़्बनि हुनखे छो बिंबलायो? लुड़क हुनजे अखियुनि खे पोसराईंदा रहिया ऐं हू सुरका भरे रोअणु लॻो। हुनजे रूह जो इज़ाव हुनजे लिङनि जे इज़ाव ते छांइजी वियो ऐं हुन वॾे सॾ चयो, न न ईअं कोन्हे। सिंध तां हज़ारे नूरियूं कुर्बान, सिंध तां सवें वरियाम सदके। अला साईं मूंखे हीअं न मारिजां जो आउं सिंध जा वण बि ॾिसी न सघां। मूंखे सिंध जी मिटी में मरिजां त जीअं पंहिंजे जीजल जी झोल में सकरात सवली थिए। हीअ अमी ॿुधी रहिया हुआ नामियारे नावल नवीस कहाणीकार ऐं सहाफ़ी सिराजुल हक़ मेमण जे किताब मरण मूसी आव मां नावल जी 18वीं क़िस्त। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻे दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां।
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।